पाकिस्तान में कारूं ऐं मोटरसाइकिलूं ठाहींदड़ कंपनियुनि गाॾियुनि ऐं मोटरसाइकिलुनि जा अघ कुझु महीननि में केतिरा ई भेरा वधाया आहिनि ऐं अघ चोट चढ़ी विया आहिनि। कंपनियूं चवनि थियूं त हाणे हू ख़र्च बि नथा कढी सघनि। इन ॾिस में केतिरियुनि ई कारूं ठाहींदड़ कंपनियुनि में शटडाउन कयो वियो आहे ऐं हाणे मोटरसाइकिलूं ठाहींदड़ मशहूरु कंपनी बि पंहिंजो प्लांट बंदि कयो आहे। पाक सुज़ुकी मोटर कंपनी लिमिटेड पार्ट्स ऐं ॿियनि पुर्ज़नि जी खोट सबबि मोटरसाइकिल प्लांट 20 मार्च खां 31 मार्च ताईं बंदि करण जो ऐलान कयो आहे, जॾहिं त कार असेंबलिंग जो कमु जारी रहंदो। इन खां अॻु हलंदड़ महीने डोंगफेंग ट्रक ऐं GEC गाॾियुनि जी असेंबलर गंधारा निसान लिमिटेड पार्ट्स जी खोट सबबि 6 खां 10 मार्च ताईं प्रोडक्शन बंदि करण जो ऐलान कयो हो। पाकिस्तान एसोसिएशन ऑफ ऑटोमोटिव पार्ट्स एंड एसेसरीज मैन्युफैक्चरर्स मुल्क में ख़राब मुआशी हालतुनि सबबि मईशत ते पवंदड़ असरनि ते ॻणती ज़ाहिर कई हुई। हलंदड़ साल साज़गार इंजीनियरिंग लिमिटेड बि पंहिंजो कारुनि वारो प्लांट बंदि कयो हो। इन खां अॻु इंडस मोटर कंपनी बि 1 खां 14 फरवरी ताईं प्लांट खे बंदि कयो हो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk